गोलारसी तालके में गुज़िरियल केतिरनि कलाकनि खां बरसात जो सिलसिलो जारी आहे, जे करे शहर समेत केतिरा इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि। इन हवाले सां विजिलिंग ते मौजूद आहे नासिर अंजुम शेख। जी नासिर। जी बिल्कुल, ताज़ी हलंदड़ बरसातनि खां पोइ तालके गोलारसी जी जेके शाख ऐं सेम नाला आहिनि आवाम जे लाइ जेको अज़ाब बणिजी विया आहिनि। ख़ासि तौर ते यूनियन काउंसिल तराई ऐं यूनियन काउंसिल खानानी जत जेको आहे हू घारनि सबबि मुतासिर थियो आहे। हिन वक़्तु आऊं मौजूदु आहियां तालके गोलारसी जे वॾे में वॾो ॻोठु खानानी जत, जंहिंजी आबादी जेको आहे 10,000 खां वधीक आबादी आहे। हिते 1000 खां वधीक जेके घर आहिनि। आमी ॾिसी सघो था हिते जेको शेर वाह ऐं बहादुर वाह खे जेको घारो लॻो, हुनजे घारे जो पाणी हिन वक़्तु हिन ॻोठ में दाख़िल थी वियो आहे। घारे जो पानी ॻोठ में दाख़िल थियण सां जेके ॻोठाणा आहिनि उन्हनि जी ज़िंदगी जेकी आहे अज़ाब थी वई आहे। इंतिज़ामिया जे तरफ़ां दावा त कया वञनि पिया त हू आवाम जे जेके रिलीफ जे लाइ कमु कनि पिया, पर हिते असां के अञा ताईं इंतिज़ामिया तरफ़ां को बि रिलीफ जो कमु जेको आहे नज़र न आयो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण त जेके पंहिंजा घर ख़ाली करे जेके सरकारी इमारतूं आहिनि उन्हनि में पनाह वठण ते मजबूर आहिनि। ॻोठ में जेको पाणी आहे हू 2 खां 2.5 फुट पाणी थी वियो आहे। पर अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि इहा आहे त हीउ जेको घारो शेरवा खे लॻो हो 8 खां 10 कलाक गुज़री वञण बावजूदि जेको इंतिज़ामिया अञा घारे वारे हंधि न पहुती आहे, घारे ते कंट्रोल न थी सघियो आहे ऐं पाणी तेज़ी सां जेके आहिनि उहो ॿियनि ॻोठनि ॾांहुं वधे पियो। हिन वक़्तु जेको आहे उहो 20 खां वधीक जेके ॻोठ आहिनि उहे पाणी जी लपेट में आहिनि ऐं हिते ज़िंदगी जेकी आहे उहा अज़ाब बणिजी वई आहे। अचो त वधीक इन सिलसिले में ॻोठाणनि सां ॻाल्हायूं त हुनजो छा चवणु आहे। असांजी 2000 लॻभॻि 3000 घर 2000 घर जी आबादी आहे। जेको तव्हां ही पाणी ॾिसो सॼो ॻोठ मुतासिर थी चुको आहे। असांजा बचा जेके सो खटंदे वेठल आहिनि। असां वटि एतिरी गुंजाइश कोन्हे जो असीं केॾांहुं निकिरी सघूं। ऐं शेरवा खे तव्हां था साम्हूं ॾिसी सघो था, 3 जॻहियुनि तां 40-50 फुट तक घारा लॻी विया आहिनि, जेके असां सॼी राति वेही 2 घारा ॿधा आहिनि, 3 ते अञा ताईं कंट्रोल न थियो आहे। असांजे नाज़मनि मां केरु ज़ाहिर कोन थियो आहे। असांजा घर ॿुॾी विया, असांजूं ज़मीनूं ॿुॾी वियूं। असांखे इमदाद त हुअं ई कोन मिलंदी, उहो त असांखे पूरी यकीन आहे अॻे ई कोन मिले, पर असांजा बचा कढी असांखे महफ़ूज़ जॻह ते छॾियो वञे, इहा असां सां माली मदद कई वञे। अॼु का शइ कोन्हे चेल जेतिरा पाणी आहिनि, अटा भता असांजा अनाज ॿुॾी विया आहिनि। असांजे घरनि में पाणी आहे। हीअ जॻह मुंहिंजी सामी आहे, इनखे मूं कड़ कई आहे। इन कड़ मथां पाणी में बोर्ड मां वेठा आहियूं, बोर्ड में वेठा आहियूं, पाणी में कढायो। जी तव्हां ॻोठाणनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। ॻोठाणनि जो चवणु हो त अञा ताईं न इंतिज़ामिया हिननि वटि पहुती आहे, न कोई चूंडियल एफजी जेको आहे हिते पहुतो आहे ऐं हिननि जो मुतालबो आहे त हिननि खे फौरी तौर ते रिलीफ कैंपनि में क़ाइमु करे हिननि खे खाद खुराक समेत जेकी बुनियादी ज़रूरत वारी शयूं आहिनि उहे फ़राहम कयूं वञनि। जी